जिए सिंध जिए लतीफ। आओ या कंप्यूटर वारे सुहिणी सिंधु। ऐं आनू आहियां कंप्यूटर वारो मेहरान सिंधी। ही जेके लफ़्ज़ उचारियूं पिया से राजा सांद लिखी रहियो आहे। ही जेको कुछ लिखंदो उन्हनि जो आवाज़ असांखे उचारणो आहे। हाणे असां अव्हां सभिनी जे लाइ असांजे आवाज़ में सोने भी टधणी जे रिसाले मां कुछ बैत पढ़ींदासीं। असांखे पक आहे त असांजे आवाज़ में इहे बैत अव्हांखे ज़रूर पसंद ईंदा। ही बैत शाहवाणी साहिब जे मुरतब कयल रिसाले वरतल आहिनि। तूं समूह आयूं गंदरी मुंह में ए बंजुए पसी राणियुनि रुए मता मांग मटियां। तुम समूह आऊं गंदरी मुंह में ऐब अपार पसीली लगार मत आ मांग मटिए। तूं समूह आयूं गंदरी मुंह में ए बन कोड़ पसी खिखी खोड़ मता मांग मटियां। तुम समूह आऊं गंदरी मुंह में ऐबन वी पसी में की दी मत आ मांग मटिए। तूं समूह आयूं गंदरी मुंह में ए बन लख हिन मुहिन जे हाल जी तोखे सभी परख कारण रब लख मता मांग मटियां। कारियूं को जियूं को वड़ियूं मूर नमो चारियूं वठी वेठियूं वाट ते खिखी जूं खारियूं उन्हनि जूं आरियूं समेरी केर सहे। न वढे न विकणे न मारे न धारे खारो विधाई खूह में निर्तु निहारे साए पर पारे जा घर समेजे सब्जे। न वढे न विकणे न मारे न धारे उहुज सुहुज साहिम्यूं धुरिया न धारे साई पर पारे जा घर समेजे सब्जे। मुहाड़ी जे मन में न गिरब न गाऊ नेनन सीनास करे रिझायाई राऊ समूह सभी मुलाऊ हे राई हिरफत सा परदेसा बंद करें हली आयो हेत जाजे को भोजेट सिर जूं सदाऊं हणे। परदेसा बंद करे हली आयो हियो माल न मांगे मंगड़ू जाची मांगे जियो वध वहिलो थियो सात सबुर न सहा सिर जिहुआई हल्यो चारण चिताए सो मूड़ा झले न मालजा थो माणिक मोटाए तो दरायस्ते जियो तो नाहि न सिक्यो। पाए पटकणा मूत आमूर न मंगयो ताजी तबेलन में घोड़ा घरगणा हाथी कारण हिकड़े आका तंदहणा जा मथे तो मणिया तहे सिर जो आया सेकड़ो। जे मीरासी मंगना आउ पुन मंझातन सा समझ सोरठ वर वींदस्कीन वरी परियां पेर भरी तोले आयो आया। जो आवाज ऐं सिंधी जी पढ़ने की न हुई। कमेंट करे पंहिंजा ख्याल ज़रूर वंडिजो। हिक निमाणो अर्ज़ ही राजा सांग जो यूट्यूब जो चैनल आहे उनखे सब्सक्राइब पुन कजो। अव्हां सभिनी जा थोरा जिते हो जो शाल सुख्या हो जो सिंध सिंध सलामत सलामत साथ साथ सलामत। सलामत।